ऐसा याद कर गाल के तुझे पुट वो गंद कयो ये धोपन जरो को निको अपन पुट का गोठ मारने काली दे जेते हुंदी नहीं मारी दस बुधा तो छजे न तो तुझ जो के घर में हुंदी ने ओए भी खड़ी नहीं दे ये तू समझी जादो तुझे पुट रो छवा जे इष्ट तो करे लाल नता तुझे पुट के अब हूं मस्करो के भायो यो तो खबर नहीं साथो करे अरे चा जे को पते हर के सा कजो दो होते सन्नी दो हो तो करे ना इन्हें के बाद सोलो तो करे आने मस्करो के जब गोठल चलाओ अब तेरे छन मुखे मार छन मुखे तो साथ मुझे वाज दो तो फैसलो हो थिंदो जे दुनिया का मानी दी तो फैसलो के थिया ये तो गरीब बड़ा है या निशा ये साजी खलने पर मथो खराब इन के कहो और आचरण पर उन सब ने सदासो देखो जो मस्करो ने मस्करे के करे जा पर छत बड़ाई अरे ने के दो ऐसे मुझे तो घर तक खाली लगो पियो हाने थी दिया से डरो मुझे जनिए भी कया मस्ती अड़ी का चाय घर में काने से काजे का खणजे भंगड़ भींग लगी पई धस अथस बिछा पर कुछ न कुछ तो खाणो आ दुश्मन जी डांगी ठगी तडे भी चंगू न को हाणे हे भी खाना जो छयूं पर कुछ न कुछ तो खांदी सांस इए त मां भी न छडी दी सांस हाँ तो सही अच्छा है तो मुझे खाना दे दी हाँ ये मुझे कथा ची भाई खबर छा कयो तई आड़ी छा खायो थमे छा खाना दस अथई छा घर में भंगड़ा भींग लगी पई थी केड़ी चाय ठई जका मा खड़ा दस मुके देखार तो सही आई करे थी ना हाथ में दे जाए छो बोलती भी मोजी पलाव भी मोजो तू केर थी हाथ में दण वाली आई मुजो घर आए है आ भी तलाशी का सवा कौन छड़ी अरे घर थई त घर सो गो कर बाकी हाथ न लाए आ चवे थी मुके देखार थी परे थी मार का खुदा जी पवई आई हिनता भी न मुड़े हां अथई यहां मिल के त सौखी कर के लाए साह पियो वणई हां साह बड़ी पया छोटा पुछड़ो क्यों थी हां जेको तो अचे वने ते खेती अथ घंटे पई सौखी कर हां बाकी अटो छाणो हो मा जो खई वना वनी अटो छाणे मोटाई दिया हां धूड़ पवई छाणी थे हां हाने त कंदी ना बहाना बुढ़ी न थी मरी न मेरे में चोरियो थी करी पर तू जो बडो का ने आदत का मजबूर है न बड़े परायो नुकसान करायो हन दयाल किए तो समझी हेलो जरा थी वादा डॉक्टर चेवा तो जेतरो थी सके आराम कर अदा डॉक्टर तो चवंदा सजी उम्र खट ते बैठो रह ओए तोखे केड़ो नुकसान आ खट ते ही बैठो रह तू काडे निकरी पियो आई अदा
जेसी ताईं हिन शरीफ़ खे टांडा न ॾींदुसि मूंखे आराम न ईंदो। घणी थी अथसि, सुधरी वेंदो। जेकॾहिं ॿीहर ईअं कयई न त पोइ ॾिसी वठंदासीं। ना दा चयमि न मां न छॾींदोमांसि। हरू भरू जी उबराई छॾ, रईस नाराज़ थी वेंदो। दा रईस फुल इजाज़त ॾेई छॾी आहे ऐं हुन चयो आहे त जेकॾहिं कंहिं ते बि तव्हां रहम कयो न त मुंहिंजो कहर तव्हां ते किरंदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ वञ बंदूक खणी आ त शरीफ़ जी महिमानी झले था अचूं। दा मुंहिंजे तरफ़ खां बि हथ सफ़ा कयूं चचो। एतिरी साफ़ कोन अथसि, पोइ बि मन मस्ती कोन थो छॾे। आदाई वटि बंदूक अच अच दालो ख्याल कजो पंहिंजो। ठीकु आहे दा। यार शरीफ को मरहूम जलाल चांडे जो कलाम ॿुधाए, बाक़ी ये तुम्हारी सखणी चाय में मज़ो कोन ईंदो यार। आचर ते पो त इश्क ही चुट लॻल अथई। हां केड़ो माण्हू आ जेको इश्क खां अजो हूंदो? आचर चई सच थो यार। केड़ो कलाम ॿुधंदे आचर? दर्द फिराक दे कपड़ा को एडू तू धोवी एडू मैं धोवा। जेकॾहिं इहो कलाम न हुजे त पोइ जेको दिल चवई उहो कलाम ॿुधाए। जलाल त सॼो दर्द ई दर्द गायो आ। त पोइ ॿुध कलाम। प्रिय खे वञी दे तू ठाहे, ना को प्रिय खे वञी दे तू ठाहे। खटे भाग मुंहिंजो मूंखे चाहे न चाहे, खटे भाग मुंहिंजो मूंखे चाहे न चाहे। ना को प्रिय खे वञी दे तू ठाहे, ना को प्रिय खे वञी दे तू ठाहे। खटे भाग मुंहिंजो मूंखे चाहे न चाहे, खटे भाग मुंहिंजो मूंखे चाहे न चाहे। ना को प्रिय खे वञी दे तू ठाहे, ना को प्रिय खे वञी दे तू ठाहे। छा सलाह अथई दा? सलाह वरी कहिड़ी आहे दा? हल तली विझोसि था धूड़ मथे में। होटल में अंदर हली विढ़ण जी ज़रूरत नाहे। ॿाहिरि निकिरी अचे त कयूंसि था पूरो। शरीफ़ वीचारो अक जी माखी, मूं सम्झो त इहो सुधरी वेंदो, पर इहो ईअं कोन सुधरंदो। जेसीं ताईं हुनखे होटल में घिरी या घर में वञी पादर कोन हणंदासीं ओसीं ताईं इहो समत में कोन ईंदो। मूं कॾहिं चयो त छॾे था ॾियूंसि, सबक सेखारियूंसि था। बस थोरो सब्र कर। खुलियल ॿाहिरि मैदान में निकिरण ॾेसि, छो त होटल में रश हूंदी ऐं विच वारा माण्हू छॾाए वठंदा। सच तो चवी अदा, फल 90 किलो मिले पोइ दिल ते पादर हणंदासीं। हल तली अॻिते इंतज़ार था कयूंसि। अच्छा बोदार बाबा नाराज़ न थियो त हिकिड़ो अर्ज़ु कयां। ॻाल्हि कर बाबा मीर मीर ठाहिरनि जूं अॼु हद खां वधीक टिपी वयूं। जेल में तव्हां उमारियो अथसि, पर सुभाणे मूंसां कान वरी छॾाईंदुसि। मीर एतिरो आसानी सां आज़ाद कोन थींदो। मुंहिंजो मतिलबु इहो आहे त
₹2 रुपया सूबेदार खाराए कई बे पासे बंद पटियोस। छा मत मतलब यो आते बोतार साईं चोर चोरन जा यार तो हुंदा न। इए ऑफिसर राशि ऑफिसर जा यार हुंदा ते के राशि ऑफिसर के चई करे किदा गुम करायोस। भले तो पो मूसा खान 4-5 महीना गोलेस। कमदार कम जी गाल कही थी, वाह जी गाल कही थी। कुछ महीना छो भले तो सालन ताईं वेठा मीर के गोले सदको वञाए ये करे तो दिखार। यदा ही तो सा जुल्म कहे कयो। अदी या खेरा जे नाटक जी ॾाढो मुर्सी अथई। मेरे वन सा पच को न सकन तो उनन जो कसरो असा गरीबन मदा करन। अदी असा गरीबन जी त रब के ता ओ ही पुजंदन। अदा का गाल त जरूर होंदी न जो उन्हन तवा जी इहा हालत कई आए। हाने हूं छिता त कोन थियन जो हरू भरू वते था मानु जा पटका लाइंदा। गाल का भी ना है अदी, हरू भरू उनन जी पेट भराइया। अदा हाने गाल त बुध बगैर सबब जहाने हूं छिता ब ना है न थिया जो हरू भरू जो एडो जुल्म कन का गाल आहे जरूर। हां 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 मासी हां गाल आहे। चवंता त मा सुन के भजाने चक्कर में आया। आई मुठस हिते त बंभोर के बाहे लगी पई आए आई आ वन्या मट कयो वेठी आया। अदी या गाल ही ना है। हरू भरू छोकरे चवण ते मुल्क में डंढोरो न पिटजा। अदा गाल बुध हाने मुंजे डंढोरे पिटण सान बंभोर के जका बाहे लगनी हुई वा विसामदी त कानन जेको थियणो हो वो त हाने थी वियो। हाने इते भी अजायो वक्त न विञायो महिला तो वञो वञो वञी रेस के दाह दियो। रईस तहां जो दाद फरियाद जरूर कंदो जे नथो करे न मथे के तेल पट्टी करे वञी सुमी रहो। बियो सा गरीब मानू उन्हन के छा करे सकंदासे। अदी वधिक पारत थे। अदा हाने ठयो मुखे हथ जोड़ न कर कुछ भी कोन कंदस बाकी इहो तो सच आहे त गरीब जे मथा मोचड़ो बस आहे आहे। भले पंजी छोरी किए ब खराब हुजन उन्हें ता कख लकंदा। भले भई परावा लोड़ा लताड़े उन्हें के केरई कोन दिसंदो आ। लेवा बेचार खबर पैसा। ओ चांवर छंडे छंडे चाढ़ जाए जानी आया थई लाड़ जा। चांवर छंडे छंडे चाढ़ जाए जानी आया थई लाड़ जा। ओ मच्छी आई आ मलीर जी सिंध जी आई आहे सुखड़ी। चांवर छंडे छंडे चाढ़ जाए जानी आया थी मकीर जा। बल्ले बल्ले ये तो ॾाढी पई खुश नजर अची। अड़ी खैरा जे सिर दे खैर हुजे खैरा सदाई खुश हुंदी आ। तू वे 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 पर अज मड़ई कुछ सवाई खुश नजर पई अची। माई तुंजी त खबर ही कोन थी पए पई। आई खैरा जडे भी खुश हुंदी आ तो जो अंदर अलाए छो सड़ंदो आ। अलाए केड़ी पेट में बिलियूं थई। बिलियूं मुंहिंजे पेट में न तुंहिंजी छोरी जे पेट में आहिनि जे नवा गुल टेड़िया आहिनि उन जी का ख़बर अथई। मुंहिंजी ज़बान सड़ई
होश सां ॻाल्हाए त जुंडा पटे धूड़ न कयां ऐं जुंडा त तूं पंहिंजा पाण पटींदी हाणे जॾहिं तूं ॿाहिरि निकिरंदी पोइ ख़बर पवंदई ॼणे ॼणे जी ज़ुबान ते आहे जेके तुंहिंजी धी गुल टेड़िया आहिनि। हा ऐं तुंहिंजे नाठी त शरीफ़ अहसान खे रत में ॻाढ़ो करे छॾियो आहे। हाणे भाइरनि सां गॾु बंदूकूं खणी घिटी घिटी में तो घुमे चए थो ॿाहिरि त निकिरनि न ॾिस त कीअं तो टंगू भाई। छा थी थे भई होश में आहे को सुबुह सुबुह सां घर उन छोकरे निकती आ छा? मासी खुदा के मन हाणे डर हर भर छो के जे माराणे जे पोया पई आहीं। बल्ले अॼु चूज़ी बि चू 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 कई। वाह मुई गिझ निकुर मुझे घर मां त कयां आहिनि पूरो जंहिं महिल ॾिस महिल का न का ख़बर खयूं था की बीठी आ। जहिड़ा प्रकार हूंदा न ख़बरूं बि ओढ़ियूं ई मिलंदई। वते थी सॼो ॾींहुं परावा घर ॿोहारींदी तॾहिं त ख़ुदा अहिड़ो हशर कयो अथई। ऐं जॾहिं पंहिंजो घर ॿोहारबई न तॾहिं ख़बर पवंदई न हिन जहान जी रहंदी न हुन जहान जी रहंदी। हा अड़ी हल हल हा सब तोड़ियूं ना आहिनि। ये खैरानी दी आ खैरानी जिंदगी जींदी त इज्जत सां जींदी। भले भले वॾे इज्जत वारी आहे ऐं सॼे ॻोठ में पई कारी कारी कोट जे अञा बि चए थी त असीं इज्जत वारा आहियूं। वाह जी इज्जत अथव। अड़ी जिन जो पंहिंजो कारो मुंहुं हूंदो न उहे ॿियनि जे औलाद जे ईअं सोचींदा। हा मुंहिंजी धीउ सुहिणी आ सुहिणी जग में सुहिणी थी जीअंदी। हा मुझे धी के जेको कारो चई हथ ओलारे त उन जा हथ ई कटे छॾींदसि। अड़ी खैरा एतरी भी कमजोर ज़हन नाहे जो पांजे धी ते भी एतबार न करे। ये मुंहिंजी धी आ मुंहिंजी थन पीती तई माखे पांजे थन ते परवस हुआ। मुंहिंजी धी पांजे माउ पीउ जे इज्जत ख़ातिर सिर कुर्बान करे सघे थी। हाणे चवाई थी निकुर मुझे घर मां त कढाए न दोडा। वञा थी घणे छिती न थी दोडा तॾहिं तूं पंहिंजा कढंदी जॾहिं हिन छोरीअ खे न पंहिंजे अखियुनि मां ॾिसंदी। हा अड़ी मुंहिंजी छोकिरीअ खे हथ न लाए तिखी थी भाई समझे थी वरी अलाए छा थी पाण खे समझे पई धोती। अड़ी खैरा जे सिर जो खैर हुजे मां तो जड़िन खे चङी तरह सुञाणा अलाए छा थी पाण खे समझे वॾी आई मुझे धी ते इल्जाम मरण। अम्मा तोखे मुझे मथा एडो है। बस कर वे बस कर मुझी अमड़ खे तो ते फखरा। हेडे गाल बुध तू त मुझो हया वा मुझी लज है अम्मा मां पांजो पाण ते छक करे सघां थी जो तो ते छक कयां। तू हेड़न जी दिल में गाल ही न करे। इहे केतरियूं ट्रीकड़ियूं पयूं ट्रीकदियूं। कमदार वाडा रेस अचण में ॾाढी देर कई आ। बाबा पंहिंजी मर्ज़ी जो मालिक आहे अचे त 5 मिंटनि में अची वञे अॼु न त शाम ताईं न उन लाइ तूं जाऊं छा था करे सघूं। हा असांजे हुकुम जे पाबंद त कोन्हे जे असांजो हुन में कमु पए ऐं 5 मिंटनि भॻो बीठो हुजे ईअं न। तव्हांखे कुझु त ख़बर हूंदी तव्हां बि त आख़िर हुन जा ख़ासि कमदार आहियो। हा मूंखे एतिरी ख़बर हूंदी आहे त अॼु रेस फलाणे पासे वियो अॼु रेस फलाणे पासे वियो ऐं अॼु ॿुधाए थो छॾियां त रेस शहर में वियो आहे ऐं थी सघे शाम ताईं न अचेव। जे इंतज़ार वेही कयो अथई त बि मुंहिंजे अखियुनि ते ऐं जे का शइ खपेव त आऊं आणे ॾियांव ऐं जे वञण सां चाहियो त तई पंहिंजी मर्ज़ी जा मालिक कयो आऊं झलींदोसांव कोन। असां त वेठा था इंतज़ार कयूं रेस अचे ॾिसूं था असां सां कहिड़ो थो इंसाफ़ करे न त वञी को ॿियो था दर खड़कायूं। हिकिड़ो दरवाज़ो छो थो खड़काई वञी 10 दरवाज़ा खड़का आऊं को तोखे ॿधियो थो रही वेठो आहियां वेही त तुंहिंजी मर्ज़ी न त या वाट पई अथई हलियो वञ। बाबा उचता लऊं हिते वेही पंहिंजो वक़्तु था वञायूं हले फर्ज़ था कयूं तॾहिं सुधरंदा ही। बाबा ताली उठाओ वियो वियो वञो था फर्ज़ ते वियो। बाबा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो इन्हनि फननि फसादनि मां कुझु हथ कोन ईंदो अजायो था फिरियाद कयो पाण में आहियूं ठही वेंदासीं। इन्हनि फननि फसादनि में कुझु बि कोन रखियो आहे मामलो कुझु बि कोन्हे को ठही वेंदासीं पाण में हरू भरू ॻाल्हि खे वधायो न। हिन खां वधीक अञा बि छा कंदा अधमो त कयो अथनि बाक़ी जे माण्हू चाहिनि था त भली मारे वञनि। ओ मुड़ो बाबा मुड़ो ॾाह थियो कुझु अकुल खां कमु वठो। परो जेतिरो हिननि खे रोकींदे ओतिरो ई आकड़बा
छॾीनि वञी फिरियाद कनि हिननि जा बदिला रत चढ़ाए वठंदो। कमज़ार वॾा फॾे फसाद खां पोइ बि उनजो आख़िरी हल त फ़ैसिलो ई आहे न। इन खां बहितर इहो न आहे त उनजो हल बिरादरी में ई ॻोल्हे वठिजे। ओ बाबा पर उहा ॻाल्हि त ॿिन्ही पीउ पुटनि खे आउं वेठो सम्झायां, पर हिननि खे दिमाग़ में ॻाल्हि वेहे ई नथी। जीअं न आया न हिते वेठा आहिनि, कां कारे वारी कां 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 लॻी पई अथनि। वेहो बाबा वेहो, तव्हांजे पारां वेस सां मां ई ॻाल्हाईंदुसि बसि न। ठीकु आहे परेल, असां वेहूं था, पर असांखे इंसाफ़ वठण ॾिजां। हाओ अहसान हाओ, ओ बाबा तोसां नाहक कोन थींदो। रहिस तमामु मोतबर माण्हू आहे, असां जी ॻाल्हि कहिड़ो बरो टारींदो कोन, तूं बेफ़िक्र रहो। कुछ ॻाल्हि दिमाग़ में वेठई? घबराए न रही सर, मीर खे अहिड़ी जात तो गुम कया जो मीर जे चाहींदड़ खे हुनजो वार बथ नहीं दो।